अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़े भलीकार त चऊं। नाज़रीन, 5 जुलाई 1977 अॼु खां ठीक 44 साल अॻु अॼोके ही ॾींहं ते मुल्क जो टियों ऐं सभ खां डिघो जेको मार्शल आहे उहो लॻो हो, जंहिंजा असर अॼु ताईं बि महसूसु कया पिया वञनि। उहे सोसाइटी ते हुजनि, उहे सियासत ते हुजनि, हर जाइ ते उन जा असर अॼु बि महसूसु कया वेंदा आहिनि। अॼोके ॾींहं ते ई 44 साल अॻु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी हुकूमत हुई, जंहिंजो तख़्तो ऊंधो कयो वियो। अॼोके ॾींहं खे जमहूरियत मथां राताहो हयो वियो। उन तौरु उन ॾींहं तौरु यादि रखियो वञे थो ऐं गॾोगॾु अव्हांखे ज़रूरु इहा बि सुध हूंदी त अॼोके ॾींहं खे वठी करे उनखां पोइ बि जीअं असां असरनि जो ज़िक्र कयोसीं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि असरनि खे यादि बि कयो वेंदो आहे, उनजो ज़िक्र बि कयो वेंदो आहे ऐं कहिड़ा मेजर इम्पैक्ट इन खां पोइ पिया आहिनि सोसाइटीअ ते, पॉलिटिक्स ते, उहे बि ज़रूरु डिस्कशन हेठि ईंदा आहिनि। हाणे खां कुझु देरि अॻु पाकिस्तान तहरीके इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान साहब पंहिंजी हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन प्रेस कॉन्फ्रेंस में बि उन्हनि ज़िक्र कयो आहे अॼोके ॾींहं जो। उनजो चवणु हो त अॼु खां जेको ही मार्शल लॉ लॻो हो, अॼु खां ठीकु 44 साल अॻु मार्शल लॉ लॻो हो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी हुकूमत हुई। उन्हनि हवालो ॾींदे चयो आहे त हू बि चाहिनि पिया त मुल्क खे हिकु आज़ादु ख़ारिजी हैसियत में वठी वञनि ऐं उहो पसंदि न कयो वियो। ॿियनि ॿाहिरीं क़ुवतुनि पारां उन्हनि ज़िक्र बि कयो आहे अमेरिका जो त हिकु साज़िश हुई, उनखे पसंदि न कयो वियो ऐं उन तहत इहो समूरो मामिलो थियो ऐं अॼु सां लिंक कंदे उन्हनि जोड़ियो आहे त अॼु बि साॻी सिचुएशन आहे। पहिरियों भेरो न आहे जो इमरान ख़ान साहिबु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो हवालो ॾिनो हुजे। अमेरिकी साज़िश, मुबैना ख़त वारो मामिलो ऐं अॼोके ॾींहं जी तारीख़ खे वठी करे लिंक कंदे उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त जेका सूरत हाल अॼु आहे, असीं बसि करे वेहण वारनि मां न आहियूं, असांखे दीवार सां लॻायो पियो वञे। क़ौम जे करे असीं ख़ामोश आहियूं पर वधीक ख़ामोश न वेहंदासीं। उनखां सवाइ नाज़रीन, असांखे नज़र अचे थो त सिंध हुजे या पंजाब हुजे, नंढी चूंड ऐं मकानी चूंडनि खे वठी करे इलेक्शनी सरगर्मियूं तमामु घणियूं तेज़ थी वियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ पारां हिकु ऐलान साम्हूं आयो त जेके बि 100 यूनिट ताईं बिजली इस्तेमालु कंदा, असीं उन्हनि खे बिजली मुफ़्त ॾींदासीं। उन ऐलान खे बि चूंड स्टंट करार ॾिनो पियो वञे। पाकिस्तान तहरीके इंसाफ़ सुप्रीम कोर्ट ॾांहुं हिकिड़ो ख़त बि लिखियो आहे। उन में ॼाणायो आहे त जेके महदूद इख़्तियार CM तौरु चूंड थियण ताईं मिलियल आहिनि हमज़ा शहबाज़ साहिब खे, उन्हनि खे हू उरांघे रहिया आहिनि। गॾोगॾु इहो बि अदालत खां मुतालबो कयो वियो आहे त नोटिस वरितो वञे त हू अहिड़ी सूरत हाल में हिकिड़ो फेडरल सब्जेक्ट आहे, उनखे वठी करे अहिड़ा ऐलान कीअं पिया करनि। इलेक्शन कमीशन खे बि उन्हनि इहा मुतालबो कयो आहे पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में त उन्हनि खे बि इन मामले ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे। समूरा मामला नाज़रीन अव्हांजे साम्हूं आहिनि ऐं मुल्क अंदरि असीं ॾिसूं था त शदीद बिजली जो बि बहरान आहे। गैस जे बहरान जे हवाले सां हुकूमत अॻुवाट ई ख़बरदार करे रही आहे त असां वटि सियारे जी बि गैस कोन हूंदी। बिजली जो बहरान खे असां अॻु ई मुंहुं ॾियूं पिया, इन करे असीं उनजी बि ॻोल्हा में आहियूं। बिजलीअ जो मसइलो हल करण लाइ बि असीं ॻोल्हा में आहियूं ऐं उन समूरी सूरत हाल में जेके चैलेंजिस आहिनि उहे बि अव्हांजे आॾो आहिनि। इन समूरनि मामलनि खे डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर सोहराब सरकी साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। सरकी साहब अव्हांखे वेलकम कयां थी जो कि प्रोग्राम में। अकरम चीमा साहब आहिनि, पाकिस्तान तहरीके इंसाफ़ सां तालुक़ रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, उहे पिणु कराची स्टूडियो में ही मौजूदु आहिनि। अकरम साहब आपको भी वेलकम करती हूँ। उनखां सवाइ वीडियो लिंक ते नाज़रीन सीनियर सहाफ़ी आहिनि, तजिया निगार आहिनि, डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब, मूंसां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ते इस्लामाबाद खां ऐं पंजाब जी सूरत हाल जे हवाले सां असीं ॻाल्हाईंदासीं। सीनियर सहाफ़ी तजिया निगार अदनान आदिल साहब असांखे पिणु प्रोग्राम में जॉइन कियो आहे। अवां सभिनी खे वेलकम कयां थी प्रोग्राम में। ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां डॉक्टर साहब अवां वटि अचां थी। सोहराब सरकी साहब, मूं ज़िक्र कयो प्रोग्राम जे आगाज़ में ऐं ज़रूरु अवां बि प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी हूंदी। हीअ जेका तारीख़ जो के ॾींहं जे हवाले सां सभु उन खां वाक़िफ़ आहिनि त ज़िक्र कनि था। कीअं ॾिसो पिया अॼोको ॾींहुं, अॼोके ॾींहं जी तारीख़ आहे, उनखां पोइ इमरान ख़ान साहिब हिकु भेरो ॿीहर हवालो ॾिनो आहे अॼोके ॾींहं जो। 5 जुलाई 1977 उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं पाकिस्तान जी जेकी तरक़ी हुई थिए पई वॾी तेज़ी सां, पाकिस्तान हिकिड़ो स्ट्रांग मुल्क थिए पियो, उनखे ईअं सम्झो त ब्रेक ॾिनी वई। अॼु असां सिंध असेंबली में 5 जुलाई जे हवाले सां रेज़ोल्यूशन बि पास कयोसीं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खे ख़राज तहसीन पेश कईसीं ऐं कई माण्हू जेके 7 जी तादाद में माण्हू फांसी ते विया, कोड़ा खाधऊं ऐं जेल जूं अज़ियतूं उन्हनि बर्दाश्त कयूं, उन्हनि खे बि ख़राज तहसीन ॾिनी वई। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हवाले सां मां इहा गुज़ारिश कंदुमि त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो वज़ीर आज़म हो, हिन मुल्क खे पाकिस्तान वारो 1973 वारो मुतफ़क़ा आइन ॾिनो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु पाकिस्ताननि खे पासपोर्ट ॾिनी, ग्रीन पासपोर्ट। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्ताननि खे NIC कार्ड ॾिनो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1 मैन 1 वोट वारो इख़्तियार ॾिनो। तव्हांखे ख़बर आहे असांजा बि वॾा पॉलिटिक्स कंदा अॻे हिकिड़ा जेके प्रिविलेज क्लास हूंदी
या जंहिंखे खातेदार हूंदा या उन जो हिकिड़ो बिज़नेस जो हूंदो को सिलसिलो उन मुताबिक़ उहे माण्हू वोट करे सघंदा, आम माण्हू वोट न करे सघंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पाकिस्तान खे स्टील मिल ॾिनी, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हैवी मशीनरी ॾिनी। ऐं अॼु जेके बि पाकिस्तान में अलाह जी महिरबानी सां वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके जहाज़ ठाहिनि था, मिज़ाइल ठाहिनि था, उहा टेक्नोलॉजी ॾिनी, हैवी मशीनरी जेकी इंडस्ट्री आहे उहा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी गिफ्ट आहे। ऐं उन खां पोइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जेको वॾे में वॾो कमु कयो, जेको अॼु बि असां इज़त सां पंहिंजो कंधु मथे करे असां पूरी दुनिया सां अखियुनि में अखियूं मिलाए करे ॾिसी सघूं था त उन एटम बम जो बुनियादु रखियो आहे, एटम बम मुल्क खे ॾिनो। त उन हवाले सां जेकॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब खे साज़िश जे तहत शहीद न कयो वञे हा त अॼु जेकी सूरत हाल आहे मुल्क जी उहा न हुजे हा। उहो ग़रीब परवर माण्हू हो, उन में इंसानियत हुई। वज़ीर भेट कनि पिया, मां सम्झां थो त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं जहिड़ा एहसासात शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जा हुया आवाम जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, तव्हांखे पाण ख़बर आहे। मां पाण त नंढो आहियां, 5-7 सालनि जो आहियां, 4-5 साल जो हूंदुमि 1977 में, या 8 सालनि जो हूंदुमि मां ग़ालिबन। त असां त कोन ॾिठोसीं, पर इहो असां ज़रूरु पढ़ूं बि अथा, ॾिसूं बि अथा वॾनि खां बि, ऐं जेके सियासत में आहिनि त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो वज़ीर आज़म हुयो। त जेकॾहिं को मंडली वारो जेको दोस्त हुउसि उन जो, त उन सां बि गाॾे वारे सां बि वेही करे एज़ अ प्राइम मिनिस्टर वेही करे उहो उन सां वेही करे कचहरी बि कंदो। माना उहो एॾी वॾी कुर्सी ते पहुतो, पर उन में तकबर ऐं गुरूर न आयो। ऐं तव्हांखे जॾहिं तकबर ऐं गुरूर ईंदो आहे, उहा ई जेकी आहे तबाही हूंदी आहे। ऐं इहे अॼु सुठी ॻाल्हि आहे। अॼु जेके पाकिस्तान जा जेके सियासतदान आहिनि उन्हनि खे वक़्फ़तनि उन क्रिटिसाइज़ बि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे चवंदा आहिनि, पर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ज़िक्र बि ज़रूरु कंदा आहिनि, चाहे उन्हनि जा केॾा बि कटर मुख़ालिफ़ हुजनि। पर तव्हां पाण ॾिठो आहे त उहे मजबूर थी पवंदा आहिनि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी तारीफ़ करण ते। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे हवाले सां जेके जजनि फ़ैसिलो ॾिनो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। ऐं जंहिं जज फ़ैसिलो ॾिनो ऐं जेकी जनाज़े नमाज़ थी उन जी, उन्हनि में जेको मखियुनि हमिलो कयो, उहो बि ऑन द रिकॉर्ड आहे। उन हिसाब सां हर लिहाज़ सां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद आहे। अहिड़ी पर्सनालिटी सारी दुनिया वाकिफ़ है, जेके शयूं कुछ गणायूं पर अकरम साहब क्या कहेंगे? वो कहते हैं मुखालफिन भी मजबूर हो जाते हैं कोई ना कोई हवाला देने के लिए या कोई ना कोई बात करने के लिए। पर आज हमने जो प्रेस कॉन्फ्रेंस सुनी उसमें हवाला भी दिया गया, इससे पहले भी हमने जिक्र किया कि इसी बात सामने आई थी, और ये भी कहा गया कि आज की सिचुएशन और जो तब के हालात थे उसमें कोई ज़्यादा फ़र्क नहीं है। क्या कहेंगे आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, इसमें तो कोई शक शुबा नहीं है कि ये जो हमारे मुल्क में मौजूदा लूली लंगड़ी जमहूरियत है, ये भी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की देन है। आईन पाकिस्तान जिसके ऊपर आज हम फ़ख्र करते हैं, वो भी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब की देन है। और अभी जिस तरह सरकी साहब ने कहा कि उन्होंने बड़े मुख्तसर अरसे के अंदर पाकिस्तान को इतना कुछ दिया, ये फैक्ट है, ये हकीकत है, इसमें कोई शक शुबे की गुंजाइश नहीं है। असल जो बात है कि उसके जो पैरोकार हैं, जो उसके नाम पे सियासत करते हैं, उन्होंने पाकिस्तान को और इस सूबा सिंध को क्या दिया। असल जो क्वेश्चन है वो ये है कि आज अगर हमारे देई सिंध के अंदर, कराची शहर के अंदर, पूरे सिंध के अंदर आज अगर तालीम नापैद है, सेहत नापैद है, बल्दियाती निज़ाम टोटल कोलैप्स कर चुका है, कोई छोटा सा दौर इक़्तिदार नहीं है। 15 साल हो गए पाकिस्तान पीपल्स पार्टी की यहाँ पर हुकूमत है सूबा सिंध के अंदर। सही 5 साल वफाक के अंदर भी हुकूमत रही, अब फिर मौजूदा दौर के अंदर इनकी हुकूमत है। डिलीवर क्या किया? भुट्टो के नारे पे कहाँ तक अमल किया? रोटी कपड़ा और मकान का वादा था भुट्टो का, जो उसने मुख्तसर अरसे के अंदर अल्हम्दुलिल्लाह काफ़ी हद तक करके दिखाया, जो कि एक रजीम चेंज ऑपरेशन के तहत जिस तरह अभी हुआ उनको हटा दिया गया, और मैं समझता हूँ कि उनका मर्डर किया गया, जुडिशल कत्ल किया गया ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब का, जिसकी वजह से आज हम यहाँ पर खड़े। सही असल जो चीज़ है, जो सोचने की है कि जो उसके पैरोकार हैं, जो अपने आप को ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की सियासी विरासत का
दावेदार हैं, उन्होंने सिंध के अवाम के लिए, पाकिस्तान के अवाम के लिए क्या किया। अगर इस वक्त जो हालात हैं हमारे, इस वक्त जो सूबा सिंध के हालात हैं, इस वक्त जो हमारे पाकिस्तान के हालात हैं, उसके अंदर कहाँ तक इन्होंने बेटर परफॉर्म किया, क्या डिलीवर किया, ठीक, वो देखते हैं तो बिल्कुल ऐसे नज़र आता है कि जैसे भुट्टो के नज़रिए के बिल्कुल मुखालिफ जो है ना सियासत हो रही है ठीक। सिंध के अंदर भी, पाकिस्तान ठीक के अकरम अंदर साहब, इसी बात को आगे बढ़ाएंगे। और फिर ये कहते हैं कि आप कहते हैं कि वो डिलीवरेंस नहीं है, इस वजह से ये सारे मामलात हम देख रहे हैं, लेकिन वो ये कहते हैं कि डिलीवरेंस हमारी इतनी अच्छी है कि जनरल इलेक्शंस हों, ज़िमनी इलेक्शंस हों या लोकल बॉडी इलेक्शंस हों, हम हर जगह आगे आगे होते हैं, हमारे अगेंस्ट मुखालफिन के पास उम्मीदवार तक नहीं होते, ये कहते हैं। देखिए, अगर तो जो अभी मौजूदा लोकल बॉडीज़ इलेक्शन जो सिंध के अंदर, अंदरूनी सिंध के 16 अजला के अंदर हुए, अगर आप उनको इलेक्शंस कहती हैं तो मैं समझता हूँ कि इससे तो जो आमिराना दौर के अंदर जो इलेक्शन हुए या जो रेफरेंडम हुए, उनकी क्रेडिबिलिटी इससे कहीं ज़्यादा बेहतर थी। ठीक, खुद मौजूदा हुकूमत के अंदर जो इनके साथ अलाइज पार्टीज बैठी हुई हैं, जो ये दावा करते हैं कि हमने आसिफ अली जरदारी के साहब के कहने पे जो है वोट दिया और हम उठ के वहाँ से वहाँ आ गए, वो भी चीख रहे हैं। मौलाना साहब की पार्टी चीख रही है, MQM चीख रही है, पाकिस्तान तहरीक इंसाफ तो पहले से ही दिखा रही है जो कुछ वहाँ पर हुआ, जिस तरीके से ज़बरदस्ती उम्मीदवारों को के ऊपर पर्चे काटे गए और उनको पेपर वापस लेने पे मजबूर किया गया, और जिस तरीके से सिंध के अंदर पुलिस गर्दी के ज़रिए इलेक्शन करवाया गया, मैं समझता हूँ कि ये भुट्टो के फ़लसफ़े के सरीहन ख़िलाफ़ है। ये सही, ठीक, ठीक। अगर भुट्टो के फ़लसफ़े पे अमल करना है तो उसके लिए ट्रांसपेरेंसी की ज़रूरत है, उसके लिए डिलीवरी की ज़रूरत है, उसके लिए तालीम को आम करने की ज़रूरत है, उसके लिए भूख को मिटाने की ज़रूरत है। ठीक। और मैं समझता हूँ कि आप समझते हैं कि ऐसा नहीं है, ऐसी सूरत-हाल नहीं है। ठीक है, मैं समझता हूँ कि मौजूदा पीपल्स पार्टी को होश के नाखून लेने चाहिए। बिलावल भुट्टो जरदारी एक यंग जनरेशन से उठ के लीडर सामने आया, उसको किरदार अदा करना चाहिए, उसको ऐसे लोगों की पार्टी के अंदर बेखकनी करनी चाहिए जो कि पीपल्स पार्टी की, मैं समझता हूँ कि सिंध के अंदर मौजूदा दौर के अंदर जो नाकामी है उसके जिम्मेदार हैं। ठीक अकरम साहब, पॉइंट टेकन। एजाज मर साहब को आगे बढ़ाना चाहिए, पाकिस्तान को आगे बढ़ाना चाहिए। ठीक अकरम साहब, पॉइंट टेकन। एजाज साहब मर के साहब के पास चलते हैं। एजाज मर साहब छा चवंदो वहाँ छा ऐड करणु चाहींदो? अकरम साहब जो ॻाल्हियूं बि मां ॿुधियूं, डॉक्टर सोराब सर की बि ॻाल्हियूं कयूं, अॼोकी सिचुएशन जेका आहे उनखे तॾोकी सिचुएशन सां भेट कयो पियो वञे, ॼाणायो पियो वञे त उन वक़्तु बि रिजीम चेंज जी हिकिड़ी साज़िश थी ऐं हिन वक़्तु बि सूरत हाल साॻी आहे। गॾोगॾु अकरम साहब ॿियो बि पॉइंट उथारियो आहे त भुट्टो जी ॻाल्हियूं सभु कनि था ऐं शहीद भुट्टो ज़ुल्फ़िकार साहब जी पर्सनैलिटी उनजे नाले ते सभु कुझु खयो पियो वञे, पर उनजो जेको मैसेज हो उनखे केतिरो अॻियां कयो वियो, उहो जेको फ़िक्र हो, उहो जेका पॉलिसीज़ हुयूं उनखे केतिरो फैलायो वियो, इहो अहम सवाल हूंदो जंहिं ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। छा चवंदो आहे? ॾिसो, मुंहिंजे ख़्याल आहे त अञा ताईं इमरान ख़ान साहब जेको आहे उहो जेसि ताईं हुकूमत में हुयो तॾहिं बि हुन सोलो फ्लाए करण जी कोशिशि कई, ऐं हाणे बि अपोज़िशन में आहे या जेको आहे त उन में बि सोलो फ्लाए करण जी कोशिशि पियो करे, ऐं हुन में लचक न आहे। छो जेको वॾे में वॾो सियासत जे लाइ चयो वेंदो आहे त पॉलिटिक्स इज़ आर्ट ऑफ पॉसिबल, त जेको इम्पॉसिबल आहे उन शइ खे बि पॉसिबल बणायो तव्हां, ऐं उन में मेन टूल तव्हां हूंदो आहे ॻाल्हियूं करण जो, डायलॉग जो ऐं टेबल टॉक जो। त उन्हनि शइ में इमरान ख़ान साहब बिलीव नथो करे, उनखे शायदि इहो नज़र थो अचे त पाकिस्तान में इनकलाब अचे पियो, ऐं नो डाउट कि इमरान ख़ान साहब जी पॉपुलरिटी हुकूमत में निकिरण खां पोइ बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पर हिन मुल्क में शयूं कीअं मैनिपुलेट थींदियूं आहिनि, ऑपरेट थींदियूं आहिनि, उन जा कहिड़ियूं कहिड़ियूं फोर्सिस आहिनि, उन शयुनि खां इमरान ख़ान साहब जेको आहे अञा ताईं उनजो अहिड़ो को ख़ासि तजुर्बो शायदि न आहे, या हू उन्हनि खे इग्नोर पियो करे। त उन खां सवाइ मुमकिन न आहे शयुनि जो जलसा वॾा करणु, असां माज़ी में बि ॾिठासीं वॾा जलसा करणु को मसइलो न आहे। हाणे इस्लामाबाद में तमामु वॾो जलसो कयो इमरान ख़ान साहब PTI, ऐं ज़ाहिर आहे त उन में KP गवर्नमेंट हुई, गिलगित बल्तिस्तान कश्मीर जी गवर्नमेंट, इहे टे गवर्नमेंट्स जूं फैसिलिटेशन बि हुई। त शो करणु को वॾो मसइलो न आहे, पर सीट कढणु, उन हल्के में तव्हां केतिरो पॉपुलर आहियो, उन शयुनि जी इलेक्शन जूं जेके लवाज़मात आहिनि, ऐं पाकिस्तान में हर इलेक्शन में असांखे धांधली जो नओं तरीक़ो नज़र ईंदो आहे।
त उन्हनि शयुनि खे रोकण जे लाइ प्री पोल रिगिंग ऐं इन सॼे उहो तयारी PTI जी जेको आहे उहो घटि थी लॻे। ऐं तव्हां सिंध में बल्दियाती इलेक्शन में लास्ट टाइम पाण ॻाल्हायोसीं त 15% जेको आहे पीपल्स पार्टी जे कैंडिडेट जे साम्हूं को उम्मीदवार PTI बीहारे न सघी। सही, हाणे खणी ठीक। भले उनजो को बि सबबु ॼाणाइनि, पर ऐं नॉन सीरियसनेस हिननि जी इहा हुई त सिंध में को बि मर्कज़ी या सूबाई लीडर जेको आहे उहो इलेक्शन कैंपेन जे लाइ न निकितो। त हाणे बि इमरान ख़ान खे बनी ॻाल्हि मां वेही TV जे ज़रिए जलसा करण खां बहितर आहे त उनजे जीअं कल्ह असद उमर बि वियो लाहौर ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते, त पूरी PTI खे बाक़ाइदा निकिरणो पवंदो। शफ़क़त महमूद ग़ाइब थी वियो आहे, चवनि था उहो बि नाराज़ आहे। तो पार्टी जे अंदरि बि अञा खोड़ सारा उन्हनि खे मामला आहिनि। त इहो सिर्फ़ु चवणु त माण्हू असांजे जलसनि में अचनि था तंहिंजे करे असां इलेक्शन खटे वेंदासीं ऐं जेकॾहिं हाराईसीं त धांधली जो इल्ज़ाम हणंदासीं या उनजो रोइणो रोअंदासीं, त मां सम्झां थो त उनजे लाइ प्रैक्टिकली जेके स्टेप्स आहिनि ऐं उहे करणु घुरिजनि, जंहिंमें फ़िलहाल बज़ाहिर अञा ताईं PTI फुली इक्विप्ड नज़र कोन थी अचे। ठीक, त इहे ठीक। त सभु शयूं पंहिंजी जाइ ते बिल्कुलु आहिनि जेके नज़र अचनि पियूं। ठीक है एजाज साहब। अदनान साहब क्या कहेंगे ऐं आप? नाजिया हिकिड़ी जुमिलो जी, मां जी। ऐड कंदुसि त अॼु कंप्लीट जेको करियो। इमरान ख़ान साहब ख़िताब कयो उन में हुन इहो वाज़े पैगाम ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हां फ्री एंड फेयर इलेक्शन जे राह में रुकावट पैदा करण जी कोशिशि कई ऐं मुल्क जे सरकर्दा जेके असुल इक़्तिदार जा धणी आहिनि, त पोइ हुन इहा धमकी ॾिनी त मूं वीडियो पैगाम त अॻु में ई रिकॉर्ड कराए रखियो आहे, पर ॿियूं शयूं बि मां क़ौम जे साम्हूं पधरियूं कंदुसि। त इहा हिकिड़ी धमकी आई आहे ऐं ॾिसजे ऐं वरी नयूं वीडियोज़ अचण जी बि ॻाल्हियूं थियनि पियूं त उहे कहिड़े पासे जूं शयुनि खे रुख ॾियनि, त उनजो बि ज़ाहिर आहे त हिकिड़ो इलेक्शन ते इम्पैक्ट ईंदो। ठीक है एजाज साहब, पॉइंट टेकन। अदनान साहब आप हमारे साथ हैं कि सबका मौक़िफ़ आपने सुना, एजाज साहब की बातों को आप कैसे देखते हैं? आप उनसे एग्री करते हैं? इससे पहले भी जो मौक़िफ़ सामने आए और साथ साथ उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस का हवाला दिया, कुछ बड़ी अहम बातें उन्होंने की हैं, कुछ वार्न भी किया है कुछ चीज़ों को लेकर, और कुछ आने वाले दिनों में जो एजाज साहब ने इशारा दिया ऑडियो और कुछ वीडियो स्कैंडल्स के हवाले से, वो भी इस वक्त बड़ी बातें इस वक्त बहस का मौजू बनी हुई हैं। क्या कहेंगे आप? तलखी है इमरान खान और इस्टेब्लिशमेंट के बीच वो खासी बढ़ गई है, और जाहिर है फ़ोन टेप करने की सहूलत और वीडियोस बनाने की सहूलत ये कोई आम लोगों के पास तो नहीं होती, ये तो इंटेलिजेंस एजेंसियों के पास होती है और वही इसे लीक कर सकती हैं। और हमने देखा है कि जब भी किसी सिविलियन लीडर को डिस्क्रेडिट करना हो तो उसके बारे में ऐसी चीज़ें लीक की जाती हैं। पहले नवाज शरीफ के एक दिल्ली में फिरोज़ खान एक्टर हैं, उनकी बहन से वो को गाने सुनाया करते थे फ़ोन पे, तो वो लीक किए गए थे। तो इसी तरह ये मुख्तलिफ जो सियासतदानों से जब इनके ताल्लुकात ख़राब हो जाते हैं इस्टेब्लिशमेंट के, तो उनके बारे में ऑडियोज़ लीक करते हैं, वीडियोज़ लीक करते हैं, लेकिन उससे क्या फ़र्क पड़ता है? क्या बेनज़ीर भुट्टो ऐसी बातों से अनपॉपुलर हो गई थी? वो तो जितनी पॉपुलर थी उतनी पॉपुलर रही थी। भुट्टो के जुल्फ़िकार अली भुट्टो को इक़्तिदार से इन्होंने जिस तरह निकाला, करता से अबियज वाइट पेपर छापे उनके बारे में, हालांकि वो तो आज के हिसाब से देखा जाए तो फरिश्ता सिर्फ इंसान थे, उनकी तो करप्शन ना होने के बराबर थी। कोई अगर ज़्यादा से ज़्यादा कोई गाड़ी इस्तेमाल कर ली होगी, इससे ज़्यादा तो कुछ नहीं था उनका। तो इन्होंने तो उनको भी नहीं छोड़ा। अब इमरान खान के बारे में भी जो उनका पास्ट है और जो उनकी एक्टिविटीज़ थी वो तो उनके सारे सपोर्टर्स को मालूम है। उसको तो वो अगर वीडियोस जारी भी कर देंगे तो क्या फ़र्क पड़ जाएगा? जो उनके सपोर्टर हैं वो तो सपोर्टर ही रहेंगे। ये एस्टैब्लिशमेंट के पुराने हथकंडे हो चुके हैं। तो आप समझते हैं कि आने वाले दिनों में कुछ और मजीद इस किस्म की चीज़ें सामने आ सकती हैं, और आप समझते हैं कि उससे कोई फ़र्क नहीं पड़ने वाला? नहीं, कोई फ़र्क नहीं पड़ने वाला, बल्कि इससे तलखी पैदा हो रही है और इस्टेब्लिशमेंट जो है वो अपनी पोजीशन अवाम में मज़ीद ख़राब कर रही है। आप देखिए कि जब से जनरल ज़ियाउल हक का मार्शल लगा तो उससे कितनी सिंध में नफरत पैदा हुई पाकिस्तान की रियासती इदारों के बारे में, फेडरेशन कमज़ोर हुई, सिंध का एतमाद आज तक पाकिस्तान के वफाक पे बहाल नहीं हो सका पूरी तरह। जो रही सही कसर थी वो बेनज़ीर भुट्टो की शहादत से पूरी हो गई। अब इमरान खान पंजाब और पख्तूनख्वा के बहुत पॉपुलर लीडर हैं,
उनके बारे में ये ऐसी बातें करेंगे तो इससे रियासत को, रियासतीदारों को ही नुकसान हो रहा है। ठीक, लेकिन अता इमरान साहब खान आप नहीं को कोई समझते कि नुकसान इलेक्शन डायनामिक्स बड़ी डिफरेंट होती हैं और फिर जिसका हवाला एजाज साहब ने भी दिया कि कुछ जलसे करना, बड़े जलसे करना ये एक अलग बात है, लेकिन इलेक्शन में फिर सीट निकालना, फिर लोगों को बाहर निकालना ये कुछ अलग बात है, उसमें बड़ा मुझे इससे फर्क है। इत्तेफाक नहीं है। मैंने बेनज़ीर भुट्टो साहिबा के बड़े बड़े जलसे देखे हैं पंजाब में, जो अवाम का एक समंदर होता था और उनको ज़्यादा सीटें मिलती थी लाहौर में। फिर एक वक्त आया उनके आहिस्ता आहिस्ता पंजाब लाहौर में जलसे छोटे होते गए और उनके सीट का शेयर भी कम हो गया। ठीक 93 का इलेक्शन जिसमें वो जीत गई थी ओवरऑल, लाहौर में उनको सीटें कम मिली थी। तो ये जलसे जो हैं बड़ा इंडिकेटर होते हैं। आसानी से इतनी गर्मी में हब्स में हज़ारों लोग इकट्ठा नहीं होते किसी अनपॉपुलर आदमी के लिए। ये एक अच्छा इंडिकेटर है। मैं 32 साल से सहाफत में हूँ, मैंने देखा है कि जो लीडर पॉपुलर होता है उसी के जलसे बड़े होते हैं। ठीक ठीक ठीक, आपकी राय सामने आ गई, आपका मौक़िफ़ सामने आ गया। अदनान साहब कीअं ॾिसो पिया डॉक्टर सोहराब सरकी साहब जेका ॻाल्हि अदनान साहब कनि पिया त हाणे ईंदड़ ॾींहंनि में सेंस बि कयो पियो वञे, जीअं एजाज साहब ॻाल्हि कई त कुझु ॿिया बि मामला कहिड़ा स्कैंडल साम्हूं अची सघनि था। अदनान साहब जी राय इहा आहे त इन सां को घणो फ़र्क़ु न पवंदो बल्कि अञा पॉपुलरिटी में इज़ाफ़ो थी सघे थो। बिल्कुलु मां हिननि जी राय सां मुतफ़िक़ आहियां। उन में जेके माण्हू ॾिसो था जेके नवाज़ शरीफ़ सां बीठा आहिनि ऐं नवाज़ शरीफ़ ते एॾो वॾो जेको आहे उन ते केस दाख़िल थिया, उनजी हुकूमत ख़तमु थी। माण्हू जेके नून लीग वारा अॼु बि एॾी महांगाई आहे पर पोइ बि उन्हनि जा माण्हू उन सां बीठा आहिनि। इमरान ख़ान सां बि जेके माण्हू बीठा आहिनि काफ़ी हद ताईं उहे उन सां बीठा आहिनि। मां बि ईअं सम्झां थो त एतिरो फ़र्क़ु ठीक न हिकिड़ो पवंदो। मुतालबो बि साम्हूं अचे पियो त जेके इहे स्कैंडल साम्हूं अचनि पिया या जेके ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त ईंदड़ ॾींहं में कुझु वधीक साम्हूं अचे पियो त सुप्रीम कोर्ट खे नोटिस असल में वठणु पाकिस्तान जी घुरिजे। अवां बि सहमत आहियो इन शइ सां त पाकिस्तान जी पॉलिटिक्स इहा आहे त तव्हां पाण ॾिसो त एस्टेब्लिशमेंट जंहिं बि पार्टी खे या जंहिं बि सियासतदान खे उन दीवार सां लॻाइण जी कोशिशि कई आहे त उहा अञा वधीक हिन मुल्क में पॉपुलर थियो। अवां खे लॻे पियो त वाक़ई जेका ॻाल्हि थिए पई त असांखे दीवार सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे लॻाए पियो वञे, मां सम्झो पिया त हुन में सदाकत आहे। न उहा त हाणे मां इहा ॻाल्हि नथो सम्झां, पर मक़सदु जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं कोई बि का ॻाल्हि करे थो त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी वधि में वधि इन हवाले सां विक्टिम रही आहे। तव्हांखे पाण खे ॼाण आहे इन शइ जी त पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि ईअं न चवंदी त के अहिड़े क़िस्म जा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हवाले सां उन जी हुकूमत ख़तमु कई वई ऐं उनखे जेको ऑपरेशन खे फ्री प्ले जो नालो ॾिनो वियो, पर तव्हां फेयर प्ले जो नालो ॾिनो वियो त पर तव्हां ॾिठो त उन में न सिर्फ़ु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते को हिकिड़े रुपए जी करप्शन साबित थी, पूरी फेडरल कैबिनेट ते बि कोई बि करप्शन साबित न थी ऐं पूरे सूबनि में जेके चीफ मिनिस्टर ऐं सूबाई जेके वज़ीर कंहिं ते बि का बि करप्शन अॼु ताईं कोई साबित न करे सघियो। त हाणे उहे हाणे एस्टेब्लिशमेंट जूं पंहिंजूं हूंदियूं आहिनि उहे अहिड़े क़िस्म जूं। बाक़ी जेकी हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे जेकी मुल्क जी उन में तव्हां पाण ॾिसो था ऐं हाणे जहिड़े नमूने सां इमरान ख़ान साहिबु जेको आम तौर ते इहो सम्झो वञे पियो त उहो वाक़ई एॾो पॉपुलर लीडर आहे, पाण एतिरा वोट खणी आयो आहे, पर जहिड़े नमूने सां हाणे धमकियूं ॾिए थो या चए थो मां उहे शयूं ॿुधाईंदुमि या अहिड़ियूं क़िस्म जूं ॻाल्हियूं करे थो, उन मां बि इहो ज़ाहिर थिए थो त हाणे पाण ई उनखे इन शइ जी तस्दीक करे थो त हुनखे बि को एस्टेब्लिशमेंट आंदो। त उन हवाले सां जेके एस्टेब्लिशमेंट जा जेके बि सियासतदान आहिनि अचनि था पूरी दुनिया जे अंदरि उहे त को अवामी तरीक़े सां त पॉपुलर न आहिनि। उहे उन्हनि जी जेकॾहिं हुकूमत वञे थी बि फ़र्क़ु नथो पए। असल जेकी आहे न उहा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे तव्हां पाण ॾिठो त जॾहिं उनखे गिरफ़्तार कयूं त केॾा माण्हुनि कोड़ा खाधा, जेल खाधा ऐं माना डंडा ॿेड़ियूं लॻियलूं हूंदियूं आहिनि, फाही ते चढ़ंदे बि जीअं भुट्टो जा नारा। जेके मेड़ नज़र अचनि पिया जो ज़िक्र थिए थो, ॾिसो इहे मेड़नि जे हवाले सां मां बिल्कुलु साईं आहे उन सां सहमत आहियां। मां सिंध जो हिकिड़ो मिसाल ॾियां त गनवा भुट्टो साहिबु जॾहिं निकिती सिंध में शुरू में 97 में हितां कराची ऐं होॾो मां सम्झां त नवाब शाह ताईं जुलूस हुयो ऐं जलसा एॾा वॾा ऐं जॾहिं रिज़ल्ट आई त पाण ई गनवा भुट्टो साहिबु आहे इलेक्शन हाराए वई। उन में इलेक्शन में जेके पार्टी पुराणियूं आहिनि उन जा वर्कर आहिनि, उन्हनि जी तनज़ीम साज़ी आहे, पूरो हिकिड़ो नेटवर्क आहे जेके तव्हां बि इन ॻाल्हि खे सम्झो था ऐं ॿिया बि हाणे हरू भरू जेके क्रिटिसाइज़ करनि था। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, हिकिड़ी जमियत जो नंढिड़ो हिकिड़ो मिसाल ॿुधायां त असां वटि उन्हनि असांजे ज़िले में 2 चेयरमैन जूं सीटां, हिकिड़ो उन्हनि जो अनअपोज़ थियो एडजस्टमेंट में ऐं हिकिड़े उन जे चेयरमैन इलेक्शन खटी आहे ऐं 60 पाण प्रेस कॉन्फ्रेंस करे 60 उन काउंसलर जेके आहिनि नंढा
जेके माना यूनियन काउंसिल जा काउंसलर उन्हनि जो हिकिड़ो क्रेडिट खयो आहे त असांजा 60 काउंसलर खटे आया आहिनि। हाणे मूंखे इहो ॿुधायो त जेकॾहिं धांधली थिए ऐं ॿियो PTI जो हाल इहो हो जो 100% किथे बि उन्हनि को उमेदवार आहे ई कोन। जॾहिं तव्हां महिरबानी करे जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त हिकिड़ी लिस्ट खणी अचनि, प्रेस कॉन्फ्रेंस करनि त असांजा हेतिरा उमेदवार बीठा। ठीक, पर ॻाल्हि इहा सरकी साहिब त ही अकेला कोन्हनि जेका उन्हनि हवालो ॾिनो ही त ख़ैर ओपोजिशन में आहिनि, पर जेके अवां पंहिंजा इत्तेहादी आहे उहे बि इहे ॻाल्हियूं कनि था त ही फेयर नथी आहे, फ्री ट्रांसपेरेंट नथी आहे। एजाज़ महर साहब ॿुधायो, मुंहिंजो पंहिंजी टाउन कमेटी सरदार सोराब खान सरकी सॼी अनपोज़, सही मीरपुर बुरड़ो सॼी अनपोज़, उते तव्हां उते जमियत बि आहे, मिसाल उते ॿियूं पार्टियूं PTI बि आहे, कम से कम उमेदवार त बि आहिनि न। 27 यूनियन मुंहिंजे हुन में 23 यूनियन काउंसिलनि मुंहिंजे हुन में, जंहिंमें तक़रीबन 16 यूनियन काउंसिलनि खां वधीक इलेक्शन खां अॻु में अनपोज़ थी। इहा ॻाल्हि मां दुरुस्त पिया चयो, पर उन सां गॾोगॾु इन ते बि बहस थिए पियो त टर्न आउट तमामु घणो घटि रहियो, उन समूरा जेके एजिस हासिल हुआ पीपल्स पार्टी के। अकरम साहब क्या रिस्पॉन्ड करेंगे? और आप सरकी साहब कह रहे हैं कि तफसीलन बता रहे हैं कि क्या सिचुएशन रही है। देखिए, पहले तो मैं इस बात का जवाब दूंगा कि अभी बात हुई कि जी वो अभी वीडियोस का आएगा और ये होगा और वो होगा, इस तरह की बातें। देखिए, मैं ये समझता हूँ कि एस्टेब्लिशमेंट का इसमें कोई कसूर नहीं है कि उसके ऊपर इल्ज़ाम लगा दिया जाए कि फ़लाँ की करैक्टर असैसिनेशन फ़लाने की। इसमें तो आज तक जो साबित हुआ है वो एक ही पार्टी मुलविस रही है और उसका नाम है PMLN। ठीक है, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा के लिए की जितनी करैक्टर असैसिनेशन लाहौर से और जाती उमरा से हुई वो मुझे दोहराने की ज़रूरत नहीं है कि मैं एक एक वो चीज़ यहाँ पर पॉइंट आउट करूँ कि क्या क्या कहा। और अब भी वही माइंडसेट और उसी सेम प्रीमिसेस से वो अब भी ऑपरेट हो रहा है। ठीक, और देखें, यही मुल्क को चीज़ें नुकसान पहुंचाती हैं। ये ज़ातियात पे किसी के घर के चादर चार दीवारी का जब सियासतदान ही सियासतदान का ख्याल नहीं रखेगा तो इल्ज़ाम तो फिर वो किसी दूसरे को नहीं दे सकता। ठीक, लेकिन तरदीद नहीं आई अकरम साहब, तरदीद नहीं आई। मुतालबा ज़रूर आया है कि सुप्रीम कोर्ट को नोटिस लेना चाहिए, लेकिन तरदीद नहीं आई आपकी जमात की जानिब से कि ये मामला दुरुस्त नहीं है, ऐसी कोई तरदीद सामने नहीं आई। नहीं, मैं समझता हूँ कि इस चीज़ की तरदीद करने की तो ज़रूरत नहीं है कोई भी। ठीक है ना, ये तो कोई ऐसा काबिल तरदीद मामला है ही नहीं कि इसकी जो है ना तरदीद की जाए। देखें, जब तक आप एक दूसरे के ज़ाती किरदार को खामखा उछालेंगे तो मैं समझता हूँ कि ये पॉलिटिक्स नहीं है। आप पॉलिटिक्स करें, इश्यूज़ के ऊपर सियासत करें, आप पॉलिटिक्स करें, अवामी जो मसले हैं उनको उजागर करें, उनके ऊपर जो इक़्तिदार में बैठा हुआ है उसको क्रिटिसाइज़ करें। ठीक, तो कहाँ से रुकावटें क्या सामने आ रही हैं? ये जो बातें की जा रही हैं कि दीवार से लगाया जा रहा है, अवामी मसाइल को एक साइड पे करके आजकल ये टोटा रिलीज कर, उसका टोटा रिलीज कर दिया, उसका टोटा रिलीज कर दिया, उसकी गुफ्तगू रिलीज कर दी, उसकी गुफ्तगू रिलीज कर दी। अब ये पॉलिटिक्स का ट्रेंड ही चेंज किया जा रहा है जो कि मैं समझता हूँ कि अवामी मसाइल से उसका दूर दूर का ताल्लुक नहीं है। ठीक, क्या होना चाहिए? एक तो मुतालबा सामने आया कि अदालतों को नोटिस लेना चाहिए, और क्या देखिए, एक्सपेक्ट करें कि होगा? हर चीज़ को अगर पॉलिटिशियन हर चीज़ को अदालतें नोटिस लें और अदालतों में जाके फैसले हों, उससे बेहतर है मैं समझता हूँ कि पॉलिटिशियंस को खुद आपस में मिल बैठ के इन एक SOPs तैयार करनी चाहिए और एक लिमिटेशन। मैं समझता हूँ कि मैं खुद 5 साल से असम्बली में हूँ, मैं बर्मला कहता हूँ कि दोनों साइडों से लिमिट्स जो है ना वो क्रॉस होती है। आप लोग बैठने को तैयार हैं? आप लोग बैठने को तैयार हैं? दूसरी सारी पार्टियों का आपने जिक्र किया कि मिलकर एक SOP तैयार की जाए। देखिए, मैं एक सियासी वर्कर हूँ और अल्हम्दुलिल्लाह मुझे फ़ख्र है कि मैं पॉलिटिक्स की प्राइमरी सेकेंडरी पढ़ के आया हूँ। मैं स्कूल में भी लीडर था माशाल्लाह, मैं कॉलेज में भी लीडर था, मैं यूनिवर्सिटी में भी लीडर था और मेरी पॉलिटिक्स भी पाकिस्तान पीपल्स पार्टी से ही शुरू हुई। मैं स्टूडेंट लीडर था कराची के अंदर। लेकिन जिस वक्त मोहतरमा की शहादत हुई, पीपल्स पार्टी भुट्टो के फ़लसफ़े से दूर होती हुई हमें नज़र आई और जो भुट्टो के असल जाले थे उनको साइडलाइन करने की सियासत शुरू हुई पीपल्स पार्टी के अंदर, तो हम सारे सियासत छोड़ के बैठ गए। उसके बाद मुझे अभी 7-8 साल हुए वापस पॉलिटिक्स में पलटे हुए, 20-22 साल के गैप के बाद।
तो देखिए, जब जो असल सियासत, आज तक पाकिस्तान का अलमिया क्या है, पाकिस्तान में दौलत के ज़ोर पे क्यों वो लोग सियासत में आते हैं? नर्सरियाँ बंद कर दी गई, बल्दियात के अंदर बल्दियात के ज़रिए आपके लीडर्स पैदा होके आते थे, ट्रेड यूनियंस के ज़रिए आपके लीडर्स पैदा होके आते थे, स्टूडेंट यूनियंस के ज़रिए आपके लीडर्स पैदा होके आते थे, वो तो सब बंद कर दिया गया। ठीक, लेकिन अकरम साहब ये हर जाति जगह आपकी- हर जगह के ऊपर माफिया आ गए। आपके आपका अपने जाति कराची शहर के मुशाहिदा अंदर और 30 आपकी साल जाति बल्दियात के ऊपर राय माफिया का का राज एहतराम रहा। करते हुए- तो यहाँ से कैसे लीडर पैदा होंगे कराची शहर सही से? कह रहे हैं अकरम साहब, आप दुरुस्त कह रहे हैं, लेकिन आपकी जाती राय और आपके जाती मुशाहदे का एहतराम करते हुए आपकी जो पार्टी पॉलिसी है वो उससे कहीं मुख्तलिफ है, और वो भी रिवायती, उसमें जो सारे जिन एलिमेंट्स का आपने जिक्र किया वो उसमें नजर आए। एक मैं मुझे अगर जी। मौका दे, वो जो जेन्युइन जो पॉलिटिकल वर्कर होते हैं ना, जो जेन्युइनली जो सियासतदान होते हैं ना, वो आपको यही जो भाईजान कह रहे हैं ना, इस तरह की बात कहेंगे। पार्टी ठीक है, कुछ भी कहे, लेकिन जेन्युइन वर्कर बिल्कुल ये जो बातें ये कर रहे हैं भाई अकरम भाई, 100% जो भी पॉलिटिकल वर्कर होगा, जुल्फिकार अली भुट्टो भी ये कहते थे सबसे पहले मैं वर्कर हूँ, ठीक। उन्होंने यही कहा ना, वर्कर मैं हूँ फिर मैं लीडर हूँ। तो ये बिल्कुल 100% सही कह रहे हैं, ठीक, और ठीक। ये पार्टियों में होना चाहिए, और मैं बिल्कुल इनकी बातों से होना सहमत चाहिए, लेकिन होता नहीं है। एजाज साहब, थे न पियो तमाम अमां ज़ाती मुशाहिदो ऐं ज़ाती राय साम्हूं अमां ज़रूरु ॿुधी हूंदी, छा चवंदो? हिकिड़ो त तव्हांजो आवाज़ जेको आहे स्पीकर जेको अकरम साहब जो आवाज़ विच में ब्रेक थी वियो, काफ़ी देर खां अचे ई न अच्छा, पियो। अच्छा, तो हाणे- थोरो काइंडली फ्रेज़ कयोसि थोरो हुनखे, ठीक, त छा हुयो तत, त पोइ मां हुन ते कमेंट ठीक, कयां। ठीक। अकरम साहब ॻाल्हि कनि पिया, जेका अॻु असांजी ॻाल्हि थी, हू ॼाणनि पिया त जेको इहो ई जेको ट्रेंड आहे, कंहिंजो को स्कैंडल, कॾहिं ऑडियो को साम्हूं अचे थी, कॾहिं वीडियो साम्हूं अचे थी, कहिड़े मामलनि खे हिकु जहिड़े ट्रेंड में वठी वञियो पियो वञे, कंहिंजे लाइ फ़ाइदेमंद न थींदो। सभिनी खे वेही करे असांखे सियासी SOPs खे नए सिर जोड़ण जी ज़रूरत आहे। ॾिसो, बिल्कुलु इहो ग़लति मामिलो आहे, ऐं माज़ी में अदालतुनि जा फ़ैसिला मौजूदु आहिनि, सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला मौजूदु आहिनि, ऐं इवन जेको आहे त जेका बेनज़ीर साहिबा जी ऑडियो आई जस्टिस कयूम वारी, उन खां त ऑलमोस्ट हुकूमत बि वई, त इहो हिकिड़ो सभिनी धुरनि खे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी इहो सवाल करणो पवंदो त आख़िर इहा रिकॉर्डिंग केरु थो करे, ऐं इहा रिकॉर्डिंग जेको आहे त उहो रिलीज़ केरु थो करे, उनजी टाइमिंग ऐं इहे सभु शयूं डिसाइड केरु थो करे। इमरान खान साहब त अॼु जेको ॻाल्हि कई पंहिंजे ख़िताब में, चई त हर मुल्क जे हुकुमरान जूं फ़ोन टेप थींदा आहिनि, ऐं उहो थियण बि घुरिजे, उनखे जस्टिफाइड बि करे थो। त मक़सदु चवण जो त इहे डिवाइड ऐं रूल कयो वारी जेका इस्टेब्लिशमेंट जी पुराणी पॉलिसी आहे हिन मुल्क में, त उहा अॼु बि कामयाबु आहे ऐं नतीजा ख़ेज़ बिल्कुलु आहे। जो जेके ॻाल्हियूं अॻु में हुकूमत में वेठल धुरियूं कंदियूं हुयूं, हाणे उहे ॻाल्हियूं कंहिं ॿिए हंधां थियूं थियनि पियूं। त इन्हनि शयुनि जो तदारक थियणु घुरिजे, जेसिताईं कंहिं माण्हू जो ज़िम्मेवारी, सुप्रीम कोर्ट छो नथी नोटिस वठे हिन जो? बदकिस्मती इहा आहे हिन मुल्क जी त हिन मुल्क में जुडिशरी इस्टेब्लिशमेंट ऐं हिननि जो पाण में हिकिड़ो गठजोड़ आहे, ऐं उहो हाणे तव्हां फ्राइडे टाइम में नजम सेठी एडिटोरियल में लिखियो अथव, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां हुन एक्सप्लेन कयो हुन शइ खे, त कहिड़े तरीक़े सां जेको आहे शयूं हाणे वञनि पियूं, ऐं जेको नई कमिंग इलेक्शन आहे उनजे लाइ कीअं शयुनि खे मैनेज कबो। ॾिसूं था असां वेठा त हुकूमत जेकॾहिं ECL जे हवाले सां को फ़ैसिलो थी करे त अदालत लथाइणी थी छॾे, नेब में ट्रांसफर थियूं आहिनि, उनखे इलेक्शन कमीशन लथाइणी छॾी। त ही अहिड़े क़िस्म जी हुकूमत जा ही बुखिया माण्हू छो था वठनि अहिड़ी हुकूमत? तव्हां लथाइणो अहिड़े इक़्तिदार खे जंहिंमें तव्हांखे अख़्तियार न मिले, ऐं तव्हांजा सबऑर्डिनेट इदारा जेके आहिनि उहे पार्लियामेंट जी तज़लील कंदा वठनि। जेकॾहिं तव्हांजा इंट्रस्ट, तव्हां पंहिंजी इंट्रस्ट बेस्ड पॉलिटिक्स कंदव त ईअं ई थींदो, ऐं जेकॾहिं उसूल वारी सियासत कंदव त डेफिनेटली तव्हां सां डिफरेंटली इहे शयूं बिहेव कंदा इदारा बि। त इमरान ख़ान साहब बि इलाही कंप्रोमाइज़ आहे, हू एतिरो भले इनकलाब जूं ॻाल्हियूं करे, पर इनकलाब जे लाइ उन जूं लवाज़मात, उन जूं जेके शयूं आहिनि माज़ी में, तव्हां जेके बि इनकलाब आया उन्हनि खे पढ़ो त उन शइ खे हिकिड़े पासे रखी हू अञा ताईं पंहिंजी कंप्रोमाइज़िंग पॉलिटिक्स जेको आहे उहो अॻिते कंटिन्यू करे पियो, त किथे न किथे कोई शइ मिली वञे। त अहिड़े क़िस्म जी जॾहिं पॉलिटिक्स हूंदी त, ऐं ज़ाहिर आहे त उनजी तव्हांखे साउंड फुटिंग बि न हूंदी पंहिंजी पॉलिटिकल, त डेफिनेटली तव्हां उन्हनि जा हूंदव मजबूर
ऐं तव्हां उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ उन्हनि जी मदद खां सवाइ नथा करे सघो। डॉक्टर सोराब सरकी साहब सां माज़रत, पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिसो न, ज़ुल्फ़कार अली भुट्टे पहिरियों दफ़ो हिन मुल्क खे मुतफ़िक़ा आइन ॾिनो, अवाम खे वोट जो राइट मिलियो, लेबर लॉज़ ठाहे, 42 महीननि में हुन माण्हू केॾो पैरेलल OIC जी तंज़ीम ठाहे, UN जी तंज़ीम जे बराबरि पियो ठाहे, ऐं लखे माण्हू पाकिस्तानी जेको आहे हुन परॾे मोकिलिया, जेके अॼु तव्हांजो एतिरो असासो आहे उहो जो तव्हांजे मुल्क जे टोटल एक्सपोर्ट्स खां वधीक रेमिटेंसिस आहिनि। त इहे सभु शयूं करण जो, एटमी प्रोग्राम शुरू कयईं कैसेंजर जी धमकी के बावजूद बि, उन जे बावजूद बि उन आख़िरी दम ताईं कुर्बानी पंहिंजी ॾिनी ऐं हिकिड़ो उसूल जे ख़ातिर वो 42 महीननि में हुनजा कम त ॾिसो तव्हां केतिरो हुन माण्हू डिलीवर कयो आहे। त उन माण्हू जो जॾहिं हिते क़दुरु न आहे त हिन मुल्क में त तव्हां साइंसदान खणो डॉक्टर अब्दुल सलाम, त हू सिर्फ़ु कादियानी आहे, हुनखे तव्हां मुल्क मां भॼाए छॾियो। सर ज़फरुल्ला ख़ान जेको आहे उहो एॾो टॉप जो आलिम हुयो, पहिरियों फॉरेन मिनिस्टर पाकिस्तान, तव्हां हुन में कहिड़ो असरु कयो। त हिन मुल्क में बदकिस्मती सां चई सघिजे थो त इहे जेके पुराणा उसूल 1947 खां वठी हलंदा था अचनि, अञा ताईं हुन में का तब्दीली न आई आहे। दुनिया वरी तब्दील थी वई आहे, टेक्नोलॉजी दुनिया खे वॾो तब्दील कयो आहे, एजाज़ साहब पर बिल्कुलु हीअ दुरुस्त अञा पिया ताईं चयो, उहो पुलिस सैडली त सिपाही बीहारियूं वेठा आहिनि त तस्वीर न दुनिया कढियूं। तब्दील थिए ऐं पई पर उहा असीं जेका हुते जो अप्रोच हुते आहे आहियूं। तव्हांजी, इहा तव्हांखे हाणे घणो वक़्तु साथ न ॾेई सघंदी। ऐं जेकॾहिं हीअ सभु सियासी पार्टियूं गॾिजी को हिन जो हल कढनि त मां सम्झां थो हीअ उन्हनि जे लाइ हिकिड़ी नादर मौक़ो आहे। इहा अहिड़ी अपॉर्चुनिटी वरी अॻिते हली शायदि मता न मिले। सही, ठीक ठीक। अदनान साहब क्या कहेंगे? एजाज साहब कह रहे हैं कि ये नादिर मौका है इस वक्त, अगर सब सियासी पार्टीज मिलकर बैठे हैं, फिर एक तरफ इनकलाब की बातें हैं, दूसरी तरफ कॉम्प्रोमाइज पॉलिटिक्स, ये सिलसिला मजीद चल नहीं पाएगा, और अगर चलेगा तो फिर यही हालात होंगे। हाँ, मुझे तो नहीं लगता कि कोई मुफाहमत होगी, क्योंकि सबके मुफादात अलग अलग हैं और हर इक़्तिदार का लालच है, किसी को दौलत का लालच है, किसी को दोनों चीज़ों का लालच है। इस्टेब्लिशमेंट का रोल पाकिस्तान में बहुत बढ़ गया है, इंटेलिजेंस एजेंसियों का किरदार बहुत ज़्यादा हो गया है। जब से जनरल ज़ियाउल हक ने इक़्तिदार संभाला है और अब तक सिविल मिलिट्री पार्टनरशिप का निज़ाम चल रहा है, एक मखलूत निज़ाम चल रहा है। कहने को आइन और जमहूरियत है, लेकिन नहीं, असल में नहीं है। असल में तो आइन ये है कि फ़ौजी क़यादत और वो पार्टी जिसे वो पसंद करे वो मिलकर हुकूमत करते हैं पाकिस्तान में। तो जब तक ये आइन जो तहरीरी आइन है उसको नाफिज नहीं किया जाएगा सही मानों में, पाकिस्तान के हालात और पाकिस्तान की सियासत वो ठीक नहीं हो सकती। ये इस्टेब्लिशमेंट का जो रोल है, सबसे बड़ी खराबी की जड़ पाकिस्तान में यही है। कभी ये एक तंजीम बनाते हैं, कभी दूसरी बनाते हैं, कभी तीसरी बनाते हैं, कभी चौथी बनाते हैं। पूरे मुल्क में जो फसाद फैला हुआ है, जो उनकी खारजा पॉलिसी की तरजीहात हैं, जो उन्होंने अफगान पॉलिसी बनाई, जो इंडिया के बारे में पॉलिसी बनाई, उस सब ने हमें तबाही और बर्बादी में धकेला है। जब नवाज शरीफ इंडिया से बात करता है तो कहते हैं वो गद्दार है। खुद मुशर्रफ जब इंडिया से समझौता करने लगता है तो वो ठीक है। अब फिर ये इंडिया से बातचीत की बात कर रहे हैं। मियां मंशा जो बड़ा सनतकार है वो कह रहा है पसे पर्दा बातचीत चल रही है, और ये इशारे दे रहे हैं कि हम इंडिया से बातचीत, अगर यही कोई सिविलियन बात करेगा तो उसे गद्दार कहना शुरू कर देंगे। जब तक पाकिस्तान में इस्टेब्लिशमेंट के किरदार को ख़त्म नहीं किया जाएगा, इस एक नुक्ते पे सब मुत्तहिद नहीं होंगे, हमारे हालात ठीक नहीं होने वाले। ठीक देख, लेकिन अब सूरत हाल जिस तरफ इशारा किया जा साहब ने कि एक मौका मौजूद है, एक नादिर मौका है, डॉक्टर सोरा सरकी साहब छा चवंदो अवां जेका हू ॻाल्हि कनि पिया त सानी इंट्रस्ट बेस्ड पॉलिटिक्स रहंदी, पंहिंजा पंहिंजा मुफ़ाद ॾिसबा, पोइ ज़ाहिर आहे हुनजो रिज़ल्ट इहो ई अचिणो आहे। असल में हाणे जेकी सूरत हाल आहे, हिकिड़ो टाइम हुयो, पर हाणे जेकी सूरत हाल आहे मुल्क जे अंदरि उहा सख़्त न आहे त इंट्रस्ट बेस्ड पॉलिटिक्स कई वञे। हाणे इहो आहे त जेके बि पार्टियूं आहिनि वेही करे हिन जेकी बहिरानी सूरत हाल आहे, इकनॉमिकल पोज़ीशन तव्हां पाण ॾिसो था, वर्ल्ड वाइड जेकी महांगाई थिए थी ऐं जहिड़े नमूने सां मुल्क वॾे बहिरान में आहे, उहो इहो ई आहे त हिकिड़ी सभु पार्टियूं वेहनि मुतफ़िक़ थी करे, माना चाहे उहा कहिड़ी बि पार्टी अचे। हलो मां इहो ई तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां ॻाल्हि त सिधी सही कयूं ॻाल्हि, जेकॾहिं हाणे का बि इलेक्शन थी वञे, का ॿी पार्टी बि अची वञे, मिसाल जेको आहे महीने जे अंदरि 15 ॾींहंनि जे अंदरि ॿी पार्टी अची वञे, छा भला उहा पार्टी अची करे जेके बि मामला आहिनि हितां जा मुल्क जा जेके इकनॉमिकल पोज़ीशन आहे उहा सही थींदी न थींदी, ईअं ई हलंदी। हाणे उन सूरत हाल खे ॾिसी करे जेके बि पार्टियूं आहिनि मुतफ़िक़ थी करे पंहिंजा जेके बि
एजेंडा आहिनि उन्हनि खे पोइते करे पाकिस्तान जे लाइ गॾु थी करे अॻे वधनि त मां सम्झां थो पोइ कुझु थी सघंदो, अदरवाइज़ ॾींहों ॾींहुं हालात इनखे इनिशिएट केरु कंदो? सोराब सरीक़ साहब, ख़्वाहिशूं त ॾिसो खोड़ माण्हू कनि था ऐं असल सम्झनि बि था, ग्राउंड रियलिटी साम्हूं आहे। असल में आसिफ अली ज़रदारी साहब जीअं पहिरियों जीअं ई असेंबली आई, इमरान ख़ान साहब आयो, ख़ान साहब प्राइम मिनिस्टर थियो, उन खे इहा ई ॻाल्हि कयईं हालात ख़राबु आहिनि, तव्हां अचो, त पोइ उन खे इन शइ सां जोड़े वियो त हे NRO घुरनि था। ऐं उहो हिकिड़ी इमरान ख़ान साहब जेको आहे अञा ताईं जेको आहे उन हिकिड़ी पॉइंट ते बीठो आहे, जेकी हिकिड़ी पॉइंट आहे। हाणे उन में हिकिड़ी जेकॾहिं मुस्तक़िल मिज़ाजी हुजे ऐं सभु वेही करे, हाणे ॾिसो सभु पार्टियूं गॾु थियूं आहिनि ऐं इमरान ख़ान सूरत हाल खे ॾिसी करे या ॿियूं जेके बि आहिनि पार्टियूं सूरत हाल खे ॾिसी करे हिकिड़ी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराए करे इकनॉमिकल जेकी पोज़ीशन आहे मुल्क जी उन खे वन पॉइंट ते हिकिड़ी लाइन ऑफ एक्शन ॾियनि त मुल्क हिन तरीक़े सां हलंदो। बाक़ी हाणे ख़ारजा पॉलिसी आहे, ॿिया जेके मामला आहिनि, अमुन अमान आहे या जेके ॿियूं जेके सूरत हाल आहिनि उन्हनि ते डिस्कशन थी सघे थी, पर जहिड़े नमूने सां हिन वक़्तु जेकी मुल्क जी सूरत हाल आहे उन में मां सम्झां थो त वाहिद इहो ई सोल्यूशन आहे त सभु पार्टियूं गॾु थी करे मुल्क जे लाइ सोचनि त पोइ बहितरी थींदी। ठीक, अकरम साहब फाइनल कमेंट आपका। देखिए, जिस वक्त पाकिस्तान तहरीक इंसाफ इक़्तिदार में आई तो पहले दिन ही जो असम्बली के अंदर मैं मौजूद था, जो तकरीरें की गई, वहाँ पर कहा गया कि जी सिलेक्टेड हुकूमत, सिलेक्टेड हुकूमत, सिलेक्टेड हुकूमत। अब तो सारे सिलेक्टेड बैठे हैं, 13 की 13 जमातें सिलेक्टेड बैठी हुई हैं। ये तो GHQ के गेट के बाहर बैठे हुए थे इक़्तिदार हासिल करने के लिए। तो ये किस तरीके से हमें सिलेक्टेड कहते थे। हमें IMF का बजट कहा गया कि जी IMF बजट बनाता है। अब क्या सूरत हाल है, 3 महीने में कौन सी ऐसी क़यामत आ गई कि 3 महीने हमारे माशी इंडिकेटर्स सारे फिट जा रहे थे। टैक्स कलेक्शन लाइफ टाइम हाई थी, रेमिटेंस लाइफ टाइम हाई थी, 6% GDP की ग्रोथ थी मुल्क के अंदर। कौन सी ऐसी अपना मसला था कि जिसकी वजह से पाकिस्तान तहरीक इंसाफ की हुकूमत को ख़त्म किया गया और 13 की 13 जमातों ने किया। अब तो सारे के सारे साथ हैं, अब करें, कानून साजी करनी है, कानून साजी करें। हम तो ऐवान में नहीं हैं, सिर्फ एक पाकिस्तान तहरीक इंसाफ ही बाहर है, बाकी तो सारे अंदर बैठे हुए हैं। बैठ के करें फैसले, करें मुल्क को ठीक। किसने रोका हुआ है? हमने कौन सा इनका हाथ पकड़ा है? कौन सी हमने पाकिस्तान तहरीक इंसाफ ने ऐसी वायलेशन की है कि जिसकी वजह से इनका हाथ रुका हुआ है? 3 महीने में पेट्रोल की प्राइसेस डबल कर दी हैं, बिजली की प्राइसेस 3 गुना कर दी हैं, जो कुछ देर पहले आपने गैस की कीमतें बढ़ा दी हैं। PTI इसमें हिस्सा डालने के लिए तैयार नहीं है। ऐवान में वापसी हो या फिर हिस्सा डालना हो, जो आप बात करेंगे मुल्क को सही डगर पर लाना है, सही डगर पर लाना है, तो मैं कह रहा हूँ सारे बैठे हुए हैं ना, सारे अरस्तु बैठे हुए हैं ना, सारे पुराने तजर्बेकार बैठे हुए हैं ना, बैठ के करें, मुल्क को लेके चलें आगे। ठीक। ये तो हर एक घंटे के हिसाब से मुल्क को पीछे लाया जा रहा है, हर घंटे के हिसाब से पीछे लाया जा रहा है। आप देख लो कि इस 3 महीने के अंदर अवाम की चीखें निकाल दी हैं इन लोगों ने। कौन सा ऐसा PTI ने जुर्म कर दिया था? यही बिलावल भुट्टो साहब इस बात का क्रेडिट ले रहे थे जो इन्होंने महंगाई मार्च फरमाया था और जाके 150 आदमी के साथ वहाँ पर ख़त्म किया था। मैं उसका चश्मदीद गवाह हूँ। सही, ठीक। जो डी चौक पे ख़त्म किया था, 150 से ज़्यादा आदमी नहीं थे और वहाँ इन्होंने खड़े होकर क्रेडिट लिया था लाइटें बंद करवा के कि जी देखें हमारे मार्च के नतीजे के अंदर PTI मजबूर हो गई, 10 रुपये लीटर पेट्रोल कम कर दिया और 5 रुपये यूनिट बिजली के कम कर दिए। अब कितना टाइम गुजरा है। ये तो कह रहे थे कि फौरी इलेक्शन करवाएं, अब क्यों इलेक्शन से भाग रहे हैं? चले ठीक है, मान लिया हुकूमत अब आपके पास है ना, हम तो कुछ नहीं कर रहे हैं ना, हम तो असेंबली में नहीं है, हम तो आपकी किसी तकरीर पे किसी बजट के ऊपर कोई शोर नहीं है, वहाँ पर कोई हुल्लड़बाजी नहीं है, आपको ओपन ग्राउंड मिला हुआ है, आप करें, लेके चले मुल्क को आगे बढ़ाएं। किसने रोका हुआ है? ठीक, वेरी वैलिड पॉइंट। एजाज साहब, आखिरी लाइन तव्हां ऐड कंदो, 1 मिनट आहे असां वटि। मां सम्झां थो त जेका हिन महिल सूरत हाल आहे उन में जहिड़े तरीक़े सां अॻु में बि ज़िक्र कयो त जेसिताईं सभु पार्टियूं गॾिजी का स्ट्रेटजी न ठाहींदियूं तेसिताईं हिन मुल्क में का बि वॾी बुनियादी तब्दीली मुमकिन कोन्हे का। पर ही ॻाल्हि कनि पिया त जॾहिं 3 महीना पहिरियां बि इहो सोचे सघिजे पियो त सभु पार्टी गॾु वेही रहनि थियूं, असांखे हुकूमत में लाथऊं छो? पोइ हाणे वरी असांखे यादि पिया कनि त असांजी सपोर्ट हुजे। उहो त असां चऊं पिया त न वेठा तॾहिं त लाथो सही आहे। उन में अॻु में जेको भुट्टे साहब जो ज़िक्र पे कयो उन में हिकिड़ी ॻाल्हि चवणु मूंखां विसरी वई त भुट्टे साहब जेको हुयो उन जी स्ट्रेंथ पब्लिक हुई ऐं हाणे कंहिं बि पार्टी जी जेको आहे न त उहो हिकिड़ो मैनेज क्राउड अचनि था, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि,
ऐं पंहिंजा उन्हनि जा जेको आहे हिकिड़ा सियासत जा पैमाना ई जेको आहे तब्दील थी विया आहिनि। जेकॾहिं हिन मुल्क मां तव्हां चाहियो था त पार्लियामेंट मज़बूत थिए ऐं इलेक्शन फ्री ऐं फेयर थिए त इन हिकिड़े पॉइंट ते सभु धुरियूं गॾिजनि। मां इहो चवंदुसि त इमरान ख़ान साहब इन ते लीड करे ऐं इहो हिन मुल्क ते अहसान थींदो जेकॾहिं सभिनी खे मुतफ़िक़ करे ऐं ही फ्री एंड फेयर इलेक्शन जे हवाले सां पार्लियामेंट खे स्ट्रेंथन करणु ऐं एस्टेब्लिशमेंट जो रोल ख़तमु करण जे हवाले सां हिते अदालतूं रोअन पियूं चीखनि पियूं। मिसिंग पीपल जेको आहे माण्हू गुम लापता आहिनि, को हिन मुल्क में को आइन कानून को आहे छा त जंहिंखे तव्हां दिलि करे उन महिल खणी वञो, खंबे खणी मारे छॾियो, गुम करे छॾियो। त इस्लामाबाद हाई कोर्ट कल्ह जेको आहे चीफ जस्टिस छा कयो? त इन्हनि सभिनी शयुनि जो अज़ालो तॾहिं ई थी सघे थो जॾहिं हिन मुल्क में आइन ऐं कानून जी हक़ीक़ी बालादस्ती क़ाइमु थींदी। सिर्फ़ु चवण जी हद ताईं न, अमल करण जे लाइ उन सभिनी खे मुतहद थियणो ठीक है, जैसा प्रोग्राम जो वक्त पे पूरा एक चीज ऐड करूंगा जी। इस 3 महीने के अंदर स्वाय एनआरओ लेने के दूसरा पाकिस्तानी अवाम के लिए कोई काम नहीं किया। सिर्फ और सिर्फ अगर इस हुकूमत ने आके इन 13 की 13 पार्टियों ने आके कोई चीज़ हासिल की है तो उसका नाम एनआरओ है, जिसको ये डिनाई करते थे कि हम कब इमरान खान से एनआरओ मांग रहे हैं। और सिवाय एनआरओ लेने के अलावा इन्होंने कोई दूसरा काम इस पाकिस्तान के लिए नहीं किया। ठीक ठीक। और अब वो एक कोशिश हमें हर जानब से नज़र आ रही है, आपकी जानिब से भी नज़र आ रही है, वही वाली सेम कोशिश। ठीक है अकरम साहब, आपने मौक़िफ़ दिया, आपका बहुत शुक्रिया। डॉक्टर सोहराब सरकी साहब वांजी वरी मेहरबानी। एजाज़ महर साहब, अदनान आदिल साहब, नाज़रीन सभिनी जी गुफ्तगू वां ॿुधी ऐं कीअं अॻियां वधी सघिजे थो उन ते बि तफ़सीली हिते ॻाल्हि ॿोल थी आहे त छा वे फॉर्वर्ड हुजणु घुरिजे, छा थी सघे थो ऐं छा मसइलनि जो हल आहे। हाणे गुफ्तगू जे हवाले सां असीं तव्हांजे मथां फ़ैसिलो छॾींदा आहियूं। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे सेम टाइम ते नए मौज़ू ऐं नए महिमाननि सां गॾु असां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।